शीयत जो इल्मी मुहासिबो हिस्सो चौथों सिबगतुल हुदा प्रोडक्शन जो वॉल्यूम नंबर 10। सुन्नी हूंदा 100 शिया हूंदा त 200 थी पिया, माना तादाद हुननि जो वधी वियो। त हुज़ूर फरमाइनि था मन कसर सिवाद क़ौमिन, कंहिं बि क़ौम जी जमात कंहिं वधाई फहुव मिनहुम, उहो उन मथां थी पवंदो। इन जे करे तव्हां पंहिंजे अवाम नास खे अवाम अहल सुन्नत खे वाज़िह कंदा कयो त हिकु त तव्हांजो अक़ीदो कचो आहे, नंबर 2 तव्हांखे इल्मु कोन्हे, नंबर 3 तव्हां हुननि जी हिकिड़ी ताईद था कयो, हुननि जी तादाद खे वधाइण था चाहियो। तंहिंजे करे क़तई तौर सां बद मज़हब जे कंहिं बि जमायत में या कंहिं बि मजलिस में मख़सूस मज़हबी हुननि जे प्रोग्राम में शामिल न थियणु खपे। इन खां अवाम खे तव्हां बार बार रोकियो। क़ुरान शरीफ़ जूं काफ़ी आयतूं आहिनि, हदीसुनि में अचे थो ला तुवाकिलूहुम वला तुनाकिहुम वला तुशारिबूहुम, तव्हां हुन सां न खाओ न पीओ न हुन सां निकाह कयो, बिल्कुलु क़तअ तालुकात कयो। अहिड़ा इस्लाम में ॾिसो न, इस्लाम त चवे थो त ग़ैर मुस्लिम सां क़तअ तालुकात कयो, पर नबी पाक अलैहिस्सलाम जो हज़रत काब जो वाक़ियो मशहूरु आहे, जंग ते कोन थो वञे, सहाबी रसूल आहे, हुज़ूर सही हुन सां क़तअ तालुकात करे छॾी, हुन सां ॻाल्हाइण छॾे ॾिनो। पोइ काफ़ी ॾींहंनि खां पोइ रोई रोई हज़रत काब जे लाइ क़ुरान शरीफ़ जूं आयतूं लथियूं, तौबा ताइब थियो। पोइ वीचारो जबल ते वेठो, हिकिड़ो सहाबी दौड़ी वियो आहे, हुनखे ख़ुशख़बरी ॾिनी अथई, पोइ हुनखे कपिड़ो उछलाए ॾिनो अथई। त माना हिकिड़े सहाबी खां बि हिकिड़े थोरे कुफ़र बि कोन कयो हुई, ग़लती थोरी थी वई, उन ग़लती जे करे रसूल करीम अलैहिस्सलाम हुन खां क़तअ तालुकात कयो। त माना जॾहिं हिकिड़े सहाबी खां क़तअ तालुकात थी सघे थो त बद मज़हब खां छो न थियणु खपे, क़तअ तालुकात थियणु खपे, लाज़मी आहे, ज़रूरी आहे। रुगो चई चइसि वाल हिक तोते बि हुजे, पोइ छा जंहिंजो लाइक़ु आहे तव्हांजी। ॾाढो थोरो ॻाल्हायो। उन्हनि जी तहक़ीक़ मूंखे कान्हे, मां हे ॾिठा आहिनि मुराक़िबे हाल वग़ैरह, हुननि जो लिटरेचर या हुननि जो प्रोग्राम कहिड़ो आहे मालूमात थी त पोइ इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं। कैप्टन मसूद जो जेको छा कहिड़ो फ़िरक़ो आहे इहो आहे अहल हदीसनि खां बि चढ़ियल फ़िरक़ो आहे, जमाअतुल मुस्लिमीन जे नाले सां जंहिं जमात आई आहे, जेके अहल हदीसनि खां बि मथे आहिनि, इहे बेअदब आहिनि, गुस्ताख़ आहिनि, सफ़ा इहे सम्झो ख़ारिजी आहिनि, हिकिड़े क़िस्म ख़ारिजनि जो टोलो आहे। मेजर मियां मोहम्मद मदनी मोला जो किताब हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु अन्हु लिखियो आहे, त उन जो वरी हाणे रोज़ा मुस्तफ़ा में बंदि कयो आहे। उन जे बारे में इहो आहे त ईमान अबी तालिब जे बारे में अहल सुन्नत जो मौक़िफ़ ज़ाहिर आहे। कहीं बि अहल सुन्नत जमात जे आलिम अकाबिरनि मां अॼु ताईं इख़्तिलाफ़ कोन कयो आहे, उहो इहो ई आहे त अदम ईमान जे बारे में सभिनी जो चवणु आहे। उन जे बारे में गुस्ताखी जा लफ़्ज़, बेअदबी जा लफ़्ज़, इन जे करे असां कतब कोन आणींदासीं, खुलिया लफ़्ज़ कोन चवंदासीं, नरम गोशो इख़्तियार कंदासीं, जो हू ज़ाहिरी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तमामु इंतिहाई वफ़ादार रहियो आहे। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं वाज़िह हदीस बीठी आहे त मुंहिंजी शफ़ाअत बि अबू तालिब खे फ़ाइदो ॾिनो, जो वॾे कुन बाहि जे मां कढी नंढे में आंदईंसि, जिथे हुनजे भेॾनि ताईं बाहि आहे। उन जो असरु इहो थो थिए, जो हुन जो मेजालो जेको आहे सो बाहि में ईअं थो पघिरे जीअं टचके, जहिड़े नमूने सां कुनी में पाणी टसकंदो आहे। ऐं साफ़ बीठो आहे, नबी करीम अलैहिस्सलाम वफ़ात जे टाइम ते चयो आहे त तूं मुंहिंजे कन में भला कलमो भर, मां ई तुंहिंजे लाइ शाहिद आहियां, बुख़ारी में हदीस पाक आहे। हुन इहो जवाबु ॾिनो त मां अबू तालिब जे मज़हब ते आहियां, जॾहिं त अबू तालिब जो पहिरीं त हिकु को मज़हब हुयो कोन, को अबू तालिब न नबी हो, न को अलाह ताला जी तरफ़ खां हुनखे को दीन मिलियल हो, पहिरीं ॻाल्हि आहे। अबू तालिब जो को मज़हब ई कोन हो। नंबर 2 भला जेकॾहिं इन मां मुराद इहा तावील वठिजे त अबू तालिब जो मज़हब माना दीन इब्राहिम हो, त बि भला उहो मनसूख़ थी चुको, छा मनसूख़ मज़हब ते ईमान अची सघे थो छा? ॿिन्ही हैसियतुनि सां अबू तालिब जो ईमान या अबू तालिब जो मज़हब चवण में हुनजी निजात जो सबबु नथो थी सघे। पछाड़ी जे टाइम ते जेॾीमहिल सकरात जे टाइम ते अबू तालिब जे सकरात जे टाइम ते मूं कन लॻायो त मुंहिंजे भाउ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो कयो। इहा रिवायत मां बि पढ़ी आहे, पर इन रिवायत ते जरह कयल आहे उलमा जी, छो त हुन जे मुक़ाबले में हुज़ूर जो फरमान बीठो आहे, त हुज़ूर आख़िर ताईं कन ॾेई बीठो, त हुज़ूर जे ॾाढो कलमो न भरियईं, त चाचे खां या सहाबीअ खां रसूल जी शाहिदी वधीक आहे। हुज़ूर त मौजूदु वेठो न, हुज़ूर जो हूंदे त वफ़ात कई अथसि, हुज़ूर त जुदा थिया ई कोन हुन खां। जी साईं जी, हा इहा रिवायत आहे, मां अर्ज़ु कयो मूं पढ़ी आहे,
पर इन रिवायत जे मथां असांजे उलमा किराम जरह कई आहे। इन रिवायत जी सनद में कुझु शी आहिनि। हा, मां पढ़ियो आहे ज़ियाउन नबी में तमामु तफ़सील सां लिखियो आहे, हुन बिल्कुलु वाज़िह लिखियो आहे त उहो वफ़ादार हो सुठो, पर ईअं कोन थो चवे त को मोमिन थियो आहे। मदार जुन नबूवत जे बारे में मदार जुन नबूवत जे बारे में तव्हां जेका ॻाल्हि तो बिल्कुलु में शेख साहिबु लिखियो आहे ईमान, हा लिखियो अथसि ईमान, लेकिन उनजे बारे में मां तव्हांखे वाज़े करे ॿुधाए छॾियां त मदार जुन नबूवत जो जेको ॿियो छापो आहे उहो पहिरियों दफ़ो जेको छपियो हो उन जे मुख़्तलिफ़ आहे। ॿियो छापो लखनऊ में छपियो हो, लखनऊ शीयनि जी प्रेस हुई, उन में हू तारीफ़ करे विया आहिनि, सम्झो था। असुल जेको पुराणो छापो आहे मदार जुन नबूवत जो अव्वल छापो, उहो जेको हो सो उन में इहा ॻाल्हि कान्हे का। पोइ वरी ॿिए नंबर ते जॾहिं शीयनि छपरायो उनखे त पोइ उन शीयनि में ख़यानत कई। शीअ खे कहिड़ो लाचार पियो सुन्नी जो किताब छप पंहिंजे मतिलब लाइ छपराई। शेख साहिब जो मौक़िफ़ इहो कोन्हे, शेख साहिब ते तोहमत आया। बसि सुकूत इख़्तियार इहो कयो त भई ईमान कोन आंदई, बसि इन खां वधीक न चओ। हा, इहो कुफर इस्लाम जो मसइलो कोन्हे, तव्हां खां को पुछे त एतिरो चओ बाबा हाणे ज़ाहिरी तरह इस्लाम कोन आंदई। हिकिड़े मौली चयो हज़रत फिरौन रज़ी अल्लाह ताला अन्हु। जनाब अबू तालिब साहब चइजे, जनाब हज़रत बि चवंदा आहियूं। हा, बाक़ी रहमतुल्लाह अलैहि रज़ी अल्लाह ताला अन्हु खां एहतियात कजे। हा, उन में त कोई शक न आहे। उन साईं फरमायो जीअं त मतिलबु उन जे मुतालिक़ घणो बहस न आहे। बस न आहे खणो आहे। हाणे आख़िरी सुवाल आहे तव्हांजो आख़िरी सुवाल अदा तव्हांखे इन मसइले जो त को सुवाल कोन्हे पुछणो। इमाम हुसैन जे सिर मुबारक जे इमाम हुसैन जे सिर मुबारक जे लाइ जज़्बुल कुलूब में लिखियल आहे। शेख साहिब जेका मदीने तय्यबा जी तारीख़ लिखी आहे, जज़्बुल कुलूब इला दियारुल महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन में लिखियो थी त सिर मुबारक मदीने तय्यबा में आयो हो ऐं मदीने तय्यबा में उनखे बीबी साहिबा जे क़बर जे भर में दफ़न कयो वियो। अम्मा साण जे फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिथे मज़ार आहे उन मज़ार सां मुतसिल क़बर खणी खॾ खोटे उन मज़ार में ई मुतसिल शामिल करे छॾियो। सिर न आहे, उहो धड़ मुबारक करबला में आहे। हा, धड़ जेको हेठियों हिसो आहे उहो करबला शरीफ़ में आहे, बाक़ी सिर मुबारक छो त इहो सभु खे ख़बर आहे त उहो यज़ीद वटि खॼी आयो हो, पोइ वरी बीबी ज़ैनब ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन मदीने विया त सिर उन्हनि जे हवाले कयो वियो, उहो खणी विया वरी साॻियो मदीने तय्यबा। वरी मदीने तय्यबा में जॾहिं पहुतो आहे, अहल बैत पहुता आहिनि, सिर ॾिठो आहे त माण्हू तमामु मदीने में रोज़ ॾाढो घणो थियो आहे ऐं तमामु हा घणो दफ़न। बाक़ाइदे मां त हिकिड़े किताब में पढ़ियो आहे त काफ़ी टाइम फलाणे जे खज़ाने में रखियल हो, उन खज़ाने खां जॾहिं कढियो त सफ़ेद हॾा चमकी रहिया, बिल्कुलु सफ़ेद हॾा जीअं कोप चिमके थो ईअं सफ़ेद हॾा चिमकी रहिया, उन खे खणी दफ़न निकितो। हाणे टिनि जायुनि ते आहे, दिमश्क में वारा चवंदा त हिते आहे, मिस्र वारा चवंदा त काहिरा में आहे। मां पाण हिकिड़ो दफ़ो नंढो हुउसि, जॾहिं असां इम्तिहान ॾींदा हुआसीं ओरिएंटल कॉलेज जा, पोइ यादि थो अचे त मां हिकिड़े अलाए कहिड़े इम्तिहान ते, छो त अञा नंढा हुआसीं, तालीम बेतरी कान हुई, ख़्यालु थियो त भला वञी अली जा कदम ॾिसो। अली साईं सां मोहबत त असांजी आहे न साईं, अली रुॻो शीअनि जो त कोन्हे, असांजो त अली आहे। पोइ इन नियत सां त हज़रत अली जा कदम आहिनि वञी ज़ियारत कयां। हालांकि न का मूंखे तहक़ीक़ हुई न का ॼाण हुई, पर उते जॾहिं वियुसि त मां कदम ॾिसी मुंहिंजे ज़मीर फ़ैसिलो कयो त अली जो कदम आहे ई कोन्हे। वजह हुनजो इहो त उते जेको कदम शरीफ़ ठहियल आहे उन में सजदो ॾेखारियो अथनि, पेर, गोॾा, निराण जो निशान ऐं हथनि जो निशान। हाणे तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहो हिकिड़ो मसइलो आहे त जॾहिं माण्हू नमाज़ में सजदो कंदो आहे त हथ सजदे सां गॾु हूंदा आहिनि, नक जे साम्हूं अखियुनि जे साम्हूं हथ हुजनि। पर तव्हां हाणे हैदराबाद जे वञण ते ॾिसो वञे त अली साईं जो जेको सिर मुबारक आहे सो अधु फुट खनि अॻिते, हथ मुबारक पोइते लॻाया आहिनि ऐं पेर बि हिकिड़ा दाफोड़े जहिड़ा ठहियल आहिनि। अली साईं त हसीन जमील हो, हुनजा सोढ़ा पेर हा। ऐं ॿिए नंबर में तारीख़ ॿुधाए कान थी त को अली साईं सिंध में आयो आहे, आयो ई कोन्हे को, त पेर ते किथे ठहिया। मदीने में सॼी ज़िंदगी गुज़ारी, उते पेर लभे कोन थो, हिते किथां आयो आहे? इहो मलंगनि ठाहे रखी छॾियो आहे। हा, सिधा पेर सजदे में कीअं थींदा? न न ग़लति आहे, सभु ग़लति रिवायतूं आहिनि। न न ग़लति ॻाल्हि आहे।
न सिंध मां शादी कान कई आहे, सिंध जो नसुल वियल हो ॿाहिरि उते अरबस्तान में, उन्हनि जे नसुल दर नसुल में जहाँ हज़रत साईं शादी कई आहे। सिंध मां हितां को शाहपुर चाकर में पढ़ण जी कोन हुयो, पर मतिलबु आहे त सिंध जो नसुल कबीलो हिकिड़ो उते वञी मुंतकिल नकुल मकानी करे रहियो आहे, पोइ उन्हनि जो नसुल रहंदो आयो, सिंधी सरबा आया, पोइ उन्हनि जे ख़ानदान मां हिकिड़ी औरत हुई जेका हज़रत अली जे निकाह में आई, इहो वाक़ई आहे। तहक़ीक़ न आहे, वल्लाहु अलम सवाब। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में ऐं संदन तारीख़ जे बारे में तव्हां काफ़ी वज़ाहत फरमाई आहे। हाणे आख़िरी असां सुवालात जमियत उलमा सिकंदरिया जा आलम उहे आसान ऐं मुफ़ीद किताब ॿुधायो जेके अहले सुन्नत जे आलम लिखिया हुजनि, जेके हिन जे मुताले में असांजे में हर वक़्तु रहनि। शीयनि जे लाइ जेकॾहिं तव्हां तहक़ीक़ करणु चाहियो था त शीयनि जे बारे में तव्हांखे वधि खां वधि हिन मौजूदा दौर में सुठे खां सुठी त मौलाना मोहम्मद अली रज़वी साहिब जो किताबु लिखियलु आहे लाहौर वारे जो, तोहफ़े शिया जे नाले सां, ॿियो फ़िक़्ह इस्ना अशरी जे लिहाज़ सां, 8-8, 10-10 जिल्द आहिनि। फ़िक़्ह जाफ़री जी, शेख अब्दुल तोहफ़े इस्ना अशरी फारसी में भी आहे, उनजो तर्जुमो उर्दू में भी थियो आहे, पर असुल फारसी में आहे, अरबी में रिपोर्ट कयो अथनि, असुल फारसी आहे। इहो तमामु सुठो किताब आहे शीयनि जे बारे में। ऐं हज़रत मौलाना मोहम्मद उमर जा किताब मिक़यास ख़िलाफ़त, उहो तमामु मुफ़ीद आहे शीयनि जे लाइ मालूमात। मिक़यास ख़िलाफ़त, देवबंदियत जे रद में भी मिक़यास हनफियत, मिक़यास नूर, ऐं गैर मुक़ल्लिदनि जे रद में मिक़यास सलात, मौलाना साहब जा किताब ॾाढा मुफ़ीद आहिनि। मिक़यास वहाबियत, मौलाना साईं मुफ्ती अहमद यार जा किताब आहिनि, जाल हक़ वग़ैरह, अल अमन वल उला आहे, अल्लामा सैयद नईमुद्दीन साहब मुरादाबादी जा किताब सभु मुफ़ीद आहिनि। शीयनि जे बारे में इहे 4 किताब ॿिया इनमें तक़रीबन मुकमिल अची थो वञे पियो। दुआ कयो, तोहफ़तुल वहाब जे नाले सां हिकिड़ो किताब लिखियलु आहे, तोहफ़तुल वहाब, मौलाना अब्दुल वहाब गिलाल, हुन लिखियो आहे 2 जिल्दनि में किताब सिंधी में, पर आहे नायाब, जेकॾहिं कंहिंखे मिली वञे ॾाढो सुठो किताबु लिखियलु आहे तोहफ़तुल वहाब, 2 जिल्दनि में आहे, सुठो किताबु आहे। ॿियो मौलाना नूर बख्श तवक्कली जो किताबु आहे तोहफ़े शिया, मौलाना नूर बख्श तवक्कली जंहिंजी सीरत लिखियलु आहे, सीरत रसूल अरबी, ॾाढो सुठो किताबु लिखियलु आहे। ऐं मूंखे दुआ कयो, मां किताबु लिखी छॾियो आहे छपरायां शीयनि जे बारे में, इनशाला छपियो त घटि में घटि हिन जहिड़ो थी वेंदो। लिखियो तयारु थियो पियो आहे, उनखे तमामु घणो अरसो थी गुज़री वियो जी साईं। उनजो नालो लिखियो अथमि शिया ने अली, हा किताब जो नालो शिया ने, हाणे दुआ कयो छपिजे जी साईं। अल बलागुल मुबीन आहे, वहाबियत जे रद में आहे, शीयनि जे रद में बि साईं जो आहे तिल्क अशरतुन कामिला, उहो असांजे किताब लाइब्रेरी में आहे। असांजो ख़्यालु आहे त मुफ्ती साहिब जी तसानीफ़ खे थोरो सलीस करे छपरायूं था। उन ज़माने में जेका मुफ्ती साहिब जी लैंग्वेज हुई, ॿोली हुई, उहा थोरी उन ज़माने जे हिसाब सां ई, उहो इनशाला साॻियो ई हूंदो, पर थोरो चवंदा आसान करे। अने साईं हुन में बाब बि कोन ॾिना आहिनि, उन में थोरो बाब हुन में ॾेई उनवान क़ाइमु करे। असांजो ख़्यालु आहे त असां पंहिंजे मदरसे सिबगतुल हुदा जी तरफ़ खां 4 किताब मुंहिंजे नज़र में आहिनि मुफ्ती साहिब जा। अल बलागुल मुबीन आहे, तिल्का अशरतुन कामिला आहे, अल हक़ु सरी आहे, ऐं चौथो किताब आहे वहाबी शफ़ाअत जा मुनकिर आहिनि, इहो किताब जो नालो आहे वहाबी शफ़ाअत जा मुनकिर आहिनि। इहे 4 ई किताब इनशाला छपबा, इनशाला सुठा थींदा, ॾाढी तमामु घणी वॾी मालूमात आहे। ऐं ॿियो उन में मुफ्ती साहिब जन रहमतुल्लाह अलैह सिर्फ़ु हवाला ॾिना आहिनि, किताब जो जिल्दो, किताब जो सिफ़ो कोन लिखियो अथनि। उन ज़माने में ईअं हूंदो रवाज बुज़ुर्गनि जो, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे आसान करण जे लाइ उनखे बाक़ाइदे हवालो, बाब, किताब जो सिफ़ो लिखिबो, जीअं तव्हां असांखे वधीक फ़ाइदो थी पियो। हा, असांजो ख़्यालु आहे त पंहिंजे मदरसे तरफ़ खां छपरायूं, इनशाला छप बि ॾींदा आहियूं। अहले हदीस जे रद में बसि मिक़यासुल वहाबियत तमामु सुठो लिखियलु किताब आहे, ऐं मिक़यास हनफियत में बि सुठा हुनजा दलील आहिनि अहले हदीस जे तरदीद में। जी हाँ, अहल हदीस इनकार था कनि,
अहल हदीस कीअं इनकार कंदा? बुखारी में मोहम्मद बिन हनीफ़ा खां रिवायतूं बीठियूं आहिनि, जंहिंमें मशहूर रिवायत आहे मोहम्मद बिन हनीफ़ा पाण रिवायत थो करे त मूं बाबा खां पुछो त ऐं मुंहिंजा बाबा अली साईं खां मां पुछो त ऐं मुंहिंजा बाबा रसूलुल्लाह खां पोइ अफ़ज़ल केरु आहे? त हज़रत अली साईं फरमाइनि था रसूलुल्लाह खां बाद अफ़ज़ल अबू बकर आहे। पोइ मां पुछियोसीं पोइ केरु अफ़ज़ल आहे? त मोहम्मद बिन हनीफ़ा अली जो फर्ज़ंद आहे। उहो त चयो त पोइ बाबा फरमाए त पोइ उमर आहे। चए पोइ मूंखे भउ थियो त भला बाबा जो नालो वठांसीं, भला पोइ तव्हां आहियो? पाण फरमायो न पोइ उस्मान आहे। इहो त मोहम्मद बिन हनीफ़ा जो अहल हदीस त इनकार करे ई नथो सघे। बुखारी शरीफ़ जी हदीस पाक वॾो रावी आहे, इमाम बुखारी जे राविन में वॾो रावी आहे, हुनजो नालो मुहम्मद हो, हनीफ़ हो न, मुहम्मद बिन हनीफ़ा जे करे जो हू वालदा ॾे मनसूब आहे, वालदा हुनजो हनीफ़ा हुई। जी ॾाढो चइजो। अबू हनीफ़े जो इहो ईअं कोन्हे को त को सुन्नी बयानु न कयो त को मुनकिर थी वियो। नबी पाक अलैहिस्सलाम जे सहाबनि जो असां चइनि पंजनि जो ज़िक्र कंदा आहियूं, लखनि जो त कोन कंदा आहियूं। न करण जे करे इहो कोन त नथा मञूं। केतिरनि केतिरनि जो बयानु कजे, मुश्ते नमूने ज़ख़र वारा असांजे अखियुनि जा सर जा साईं आहिनि। हज़रत अबू अयूब अंसारी जी जनाज़े नमाज़ यज़ीद पढ़े आई है। यज़ीद हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पुछियो मर्दनि में भलारो कहिड़ो आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो अफ़ज़लुर रिजाल अलीयुन व अफ़ज़लुन निसा फातिमा। जॾहिं हज़रत अली साईं खां पुछियो त हज़रत अली साईं फरमायो अफ़ज़लुर रिजाल अबू बकर। हा त पोइ हाणे ॿिन्ही फ़ैसिलो करे छॾियो, हाणे वधीक छा था पुछो? इजमा जेको आहे अफ़ज़लियत जो सिद्दीक़ अकबर जे मथो आहे, जंहिंमें तक़रीबन तमामु सहाबा किराम ऐं तमामु अहल बैत अतहार जो इत्तिफ़ाक़ आहे। इख़्तिलाफ़ आहे ई कोन को। इहो इख़्तिलाफ़ी मसइलो शीयनि खड़ो कयो, अॻिते हली पोइ असांजा तफ़ज़ीली शिया जेके आहे सुन्नी, उन तफ़ज़ीलनि इहा ॻाल्हि कई त बाबा आहिनि चारई यार अखियुनि ते, पर अफ़ज़ल अली आहे। सैयदना इमाम अबू हनीफ़ा खां इहो सुवालु थियो। इमाम आज़म अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त जेको माण्हू हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अफ़ज़ल नथो मञे सो अहले सुन्नत जमात खां ख़ारिज आहे। सुन्नत जमात जी अलामत ई आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अफ़ज़ल मञियो वञे। त अफ़ज़लियत जो मसइलो इहो मुतफ़क़ा तौरु मसइलो आहे। इन ते मूं किताबु लिखियो आहे, उहो बि मतिलबु त थोरो देरि आहे उन में, दुआ कयो अची वञे। उन ते तमामु वॾो मवाद आहे, क़ुर शरीफ़ जूं आयतूं, हदीसूं, अहल बैत अतहार जूं जा रिवायतूं, सहाबा किराम जो इजमा, उलमाए उम्मत जो इजमा, अइम्मा अरबा जो इजमा तमामु, ऐं ख़ुदि शीयनि जे किताबनि मंझां वॾो ज़ख़ीम किताबु थींदो इंशाअल्लाह ताला। उहो नालो ई आहे अफ़ज़लियत सिद्दीक़ अकबर। इन में तमामु घणो मवाद ईंदो। हाणे दुआ कयो त हाणे इन लाइ खपे थो पैसो घणो, आस्ते आस्ते इंशाअल्लाह पैसा गॾु कंदासीं, छपाईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली से ये फरमायो अली तोखे मूंखे मस्जिद में जनाबत जी हालत सां वेहण जाइज़ है, ॿिए कंहिंखे जाइज़ कोन्हे। इन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ नथो अचे, हज़रत उमर नथो अचे, हज़रत उस्मान नथो अचे। यानी ही तमामु सम्झो त वॾे शान ऐं मान ऐं सम्झो त पापाई जे लिहाज़ सां, फ़र्ज़ जे लिहाज़ सां आला। हुनजी वजह इहा ई आहे त तव्हां पहिरीं पहिरीं इहा ॻाल्हि इल्मी ॻाल्हि आहे सम्झो त हिकिड़ी हूंदी आहे फज़ीलत कुल्ली, ॿी हूंदी आहे जुज़वी। सहाबा किराम जूं फर्दन के जुज़वी तरह अहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि जो अबू बकर में बि केननि, हज़रत अली में बि केननि। नंढड़े खां नंढड़े सहाबीअ में जुज़वी तरह हिकिड़ी का अहिड़ी फज़ीलत आहे जा कंहिं में कान्हे। फज़ीलत ऐं अफ़ज़लियत हिकिड़ी आहे फज़ीलत, ॿी आहे अफ़ज़लियत। तव्हां आलिम आहियो, फज़ीलत खे ऐं अफ़ज़लियत जे फ़र्क़ खे सम्झी सघो था। फज़ीलत त इहा बि आहे जो नबी पाक सलमान फ़ारसी खे चवे त तूं मुंहिंजे सीने जो आहीं। हज़रत नबी पाक जी ज़ात बाबरकात हज़रत ज़ैद बिन हारिसा खे चवे तूं मुंहिंजे अहल बैत में आहीं। इहा फज़ीलत आहे। कंहिंखे बि नबी पाक जी ज़ात फज़ीलत ॾे, इहा फज़ीलत जुज़वी आहे। ऐं ॿियो ॾिसबो आहे अफ़ज़लियत। अफ़ज़लियत उनखे चइबो आहे जो कुल्ली तरह फज़ीलतूं सभिनि खां मथे हुजनि। ताराज़ी में सभिनि जूं फज़ीलतूं रखो, ओॾो हिकिड़े जूं रख, सभिनी खां अफ़ज़ल हुजे। त नबी पाक अलैहिस्सलाम जेको हज़रत अली साईं खे फरमायो त तूं ऐं मां खां सवाइ ॿियो जनाबत जी हालत में मस्जिद खां सवाइ ॿियो गुज़री नथो सघे, वेही न भला गुज़री, ईअं न त तड़ पियो हुजे वेठो हुजे गोॾा बनियूं, न माना जनाबत जी हालत आहे तूं त गुज़री सघीं थो। थोरो लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे।
त गुज़री सघण जो वजह बि हुयो, फज़ीलत बि आहे पर वजह बि हुयो। सभिनी मुहक़क़ीन लिखियो आहे, ख़ासि तौर सां अल्लामा इब्न हजर अस्क़लानी इन हदीस जे शरह में लिखियो आहे त हज़रत अली जो घर अहिड़ी जाइ ते हो जो सवाइ मस्जिद नबवी जे गुज़र जी ॿी का जाइ कान हुई। पोइ अॻिते हली घर जो दरवाज़ो ॿिए पासे मटियो वियो आहे। हाणे लाचार आहे, मजबूरी आहे, हाणे कीअं करे, घर में माण्हू जनाब जी हालत में आहे, वञी सघे थो, कीअं करे। पोइ हुज़ूर पाक हुनखे ख़ुशूस इजाज़त ॾिनी, छो त नबी खे इख़्तियार हूंदो आहे जेकॾहिं कंहिंखे बि कंहिं फेल सां मख़सूस करे सघे थो। तंहिं करे हज़रत अली जी अफ़ज़लियत बि आहे, पर उन सां गॾु हिकिड़ो वजह बि हुयो जो ॿिए पासे मटण जो को दरवाज़ो कोन हो। पोइ हज़रत अली जो दरवाज़ो ॿिए पासे थियो आहे। तंहिं करे इन खे बेस बनाए, बुनियाद बनाए चइजे त हाणे इन सबब जे करे अबू बकर खां अफ़ज़ल आहे, ईअं नथो ठहे। माज़अल्लाह त 1.25 लख नबियनि खां मथे चवंदा आहिनि, रुगो ईसा अलैहिस्सलाम न, बल्कि ही किताब आहे मोट हमला हैदरी, चङो जो ॻाल्हि कयव, ही हमला हैदरी, कुलियात हमला हैदरी। हिन में त बाक़ाइदे शीयनि जा शेर आहिनि जंहिं साफ़ साबित कयो आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक त अली सईं करमल्लाहु वजहल करीम 1.25 लख नबियनि जो बेड़ा पार कया। फलाणे नबी ते मुश्किल आई सा अली टारी, फलाणे नबी ते मुश्किल आई सा अली टारी, अहिड़े तरीक़े सां 1.25 लख नबियनि जी मुश्किल अली टारी आहे। तव्हां त रुगो ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि था कयो जी। बसि पोइ हाणे मां त मुंड में ॻाल्हि कई हुई। मसइला अहिड़ा पुछो जेके तव्हांखे मुंझल हुजनि, ऐं इहो मसइलो अहिड़ो आहे जो तव्हां पाण ई सम्झी सघो था पिया त अलाह जी मदद को कोन कंदो आहे, अलाह सॼे जहान जी मदद कंदो आहे। हा, हिकु न, नबी पाक अलैहिस्सलाम जी ख़िदमत उहा आहे हदीस मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी रिवायत आहे। हाणे हिन लाइ असां वटि लाइब्रेरी में मौजूदु बि आहे, अवां जेकॾहिं चाहियो त भली हवालो बि नोट करे छॾियो, सिफ़ो जिल्द लिखी छॾियो। उन में नबी पाक अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कई त या रसूलल्लाह मां 2 नमाज़ूं कोन पढ़ंदुसि, जेकॾहिं तव्हां चाहियो 3 पढ़ंदुसि 2 कोन पढ़ंदुसि। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त हुनखे चवनि हा बाबा नवाज़ अलाह जी आहे, तोखे मुस्लमान थियणो आहे त 2 नमाज़ूं पढ़णियूं आहिनि, पर न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़्तियार हो, पाण करीम हुनखे फरमाया त तूं भली 3 पढ़जां 2 न पढ़जां, तूं भली मुस्लमान। पोइ इन शर्त ते हू मुस्लमान थियो आहे। इहा रिवायत आहे मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जी। हा, इहो मुंहिंजा साईं हाणे मुंहिंजे ज़हन में मुस्तहज़िर कोन्हे, इहो हवालो आहे त पाण वञी शादी जो ख़र्चु उस्मान खां अलाह जे नाले वठी आहे, पोइ 60 दीनार ॾिनई, पोइ चई 40 खुटनि था, पोइ वरी हुज़ूर फरमास वरी बि उस्मान ॾे वञि, हज़रत उस्मान खां वरी आयो त जीअं अलाह जे नाले ॾिनई, हाणे रसूलुल्लाह जे नाले ॾे, हज़रत उस्मान हुनखे सॼे घर हवाले कयो आहे। पोइ हुन पुछियो आहे त साईं अलाह जे नाले 60, नबी जे नाले सभु कुझु, हज़रत उस्मान फरमायो आहे त मां इन जे करे तोखे सॼो घर पियो ॾियां जो रसूलुल्लाह जे सदके त सभु कुझु असांखे मिलियो आहे, नमाज़ रोज़ो हज ज़कात दीन अलाह रसूल जी शनाख़्त जेका थी असां हुज़ूर जे सदके आहे, तंहिंजे करे थो ॾियां। इहा मां पढ़ी आहे कंहिं किताब में, नोट बि थियल आहे, हिन महिल मुंहिंजे ज़हन में नालो यादि कोन थो त कहिड़े किताब में आहे। बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। इन जो जवाबु इहो ई आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो कुरैशन सां हिकिड़ो मुआहिदो थियल हो त अॼु खां पोइ तव्हां असां सां न विढ़जो, असां तव्हां सां कोन विढ़ंदासीं, तव्हांजो माण्हू असां वटि अचे, असांजो तव्हां वटि अचे, हिकु ॿिए जो तहफ़ुज़ कंदासीं। पोइ अलाह ताला जल जलालुहु मन वारू जी ज़ात बाबरकात इन मुआहिदे खे ख़तमु कयो क़ुरान पाक में, सम्झो था न। अलाह ताला फरमायो त मुंहिंजा हबीब अॼु खां पोइ तूं ऐलान कर त गाड़ो माण्हू तवाफ़ काबे जो न कंदो, अॼु खां पोइ काफ़र ला तदखुलू मस्जिदल हराम बाद आमिहिम हाज़ा, हिन साल खां पोइ तव्हां काफ़र हो, अॻे छो त गॾु ईंदा तवाफ़ कंदा, मनो कान कंदी, तव्हां न अचो, इहा बरात नाज़िल थी। हाणे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में अबू बकर सिद्दीक़ खे रवानो कयो बरात ॾेई न, हज कराइण लाइ। उन साल पाण करीम हज ते कोन विया, जंहिं साल हज नाज़िल थियो आहे 8 हिजरी में छा थियो आहे त हज जो जीअं जो नुज़ूल थियो आहे त उन जो नुज़ूल हज खां पोइ पहिरियों हज जेको मुस्लमान खे करायो आहे सो अबू बकर करायो आहे। अबू बकर सिद्दीक़ खे हुज़ूर पंहिंजे तरफ़ खां रवानो कयो, मुंहिंजे तरफ़ां जाइ नशीन थी मुस्लमान खे हज वञी कराए। हाणे अबू बकर हज करण लाइ रवानो थियो, पुठियां इहे आयतूं लथियूं, कहिड़ियूं?
इहे बरात वारियूं त बाबा हिते ऐलान करिणो आहे त आईंदे साल तव्हां काफ़र न अचिजो, बसि ओघाड़ा बि तवाफ़ न कजो, आईंदे साल बि न अचिजो। त हाणे इहे हज़रत सिद्दीक़ अकबर जे रवानगी खां पोइ आयतूं न थियूं। हाणे जॾहिं पोइ लथियूं त हाणे केरु अबू बकर खे ॿुधाए उते कीअं ऐलान थिए। ऐं अली साईं खे मोकिलण जो वजह बि इहो हो त अरबी कानून मुताबिक़, कुरैशियुनि जे कानून मुताबिक़ जंहिंसां मुआहिदो कबो आहे या उहो पाण टोड़े या हुनजो को अज़ीज़ टोड़े अचे, पोइ उनखे क़ाबिल क़बूल मञीदा न त न। हज़रत अली खे बि इन जे करे मोकिलियो त रसूल पाण त वञी कोन पई सघिया, त अली साईं खे मोकिलियो त तूं पाण वञ, तूं मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजो सौट आहीं, मुंहिंजे कबीले जो आहीं, तूं वञी ऐलान कर त रसूल ई ऐलान कयो आहे। ऐं ख़ुदि अचो थिए रिवायतुनि में त हुज़ूर जी ॾाची ते चढ़ी वियो आहे नाक़तुल क़ुसवा ते। जंहिं हज़रत सिद्दीक़ अकबर 2 मंज़िलूं करे वियो आहे, 3 मंज़िल ते वञी हज़रत अली पहुतो आहे त ॾाची जी रणालाट थियो। ऐं हुज़ूर जे ॾाची जो हिकिड़ो मख़सूस आवाज़ हो, सभु साहबी सुञाणे वेंदा त हुज़ूर जी ॾाची आहे। त ॾाची जो रण कई न त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कन उपड़ाया त हुज़ूर अची विया छा, मूंखे मोकिले हुज़ूर अची वियो छा। पर ॾिठो त हुज़ूर कान्हे को, बल्कि हज़रत अली साईं आहे। त पाण लफ़्ज़ फरमा त अंत आमिरुन औ मामूरुन। हज़रत अली खे पहिरों सुवाल अबू बकर इहो कयो आहे, ऐं अली ॾे ख़बर तूं असांजे मथां हाकिम थी आयो आहे या को अमर खणी आयो आहे। हुन चयो त मां हाकिम थी कोन आयो आहियां, मां हिकिड़ो अलाह जे तरफ़ खां अलाह जे रसूल हुकुम खणी आयो आहियां। कहिड़ो हुकुम आहे? हज तूं कराइजां, मां रुगो ऐलान कंदुसि बाबा मुआहिदो ख़त्म। इन में कहिड़ी साबित थियो त को अबू बकर खे शिया त अबू बकर खे माज़ूल करे छॾियो। छाजो माज़ूल थियो? हज हो पियो कराए, निमाज़ूं हो पियो पढ़ाए, सभु रुगो ऐलान कयो त सूरत हीअ आयत नाज़िल थी आहे, इन में बसि ख़लीफ़ो थी वियो। हुज़ूर साईं छो न वियो? हुज़ूर साईं बि त कोन विया, पोइ त हज़रत अली वियो, अबू बकर सां गॾु वियो। भलो सैयद आहे, निमाज़ माछी पढ़ाईंदो। भलो सैयद आहे, सैयद भलो आहे छो त नबी सिंह जो हाल आहे, औलाद आहे, बद अमल आहे, निमाज़ी कोन्हे को। पर हुन सां जेका रसूलुल्लाह जे नसब जी निस्बत आहे न, उहो कई वटि मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी वटि अहिड़ो मसइलो आयो। मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी वटि मसइलो आहे त गैर सैयद मुत्तकी परहेज़गार बद अमल सैयद खां भलो आहे। आलमनि जूं सयूं अमरोट जा मौलवी हा, गड़ी यासीन जा हा, जेक बाबा जा मौलवी हा, 50-60 मौलवियुनि सयूं करे फतवा कढी। हमायूनी साहब जो वॾो नालो हो, चयो साईं तूं बि सही कर। मुंहिंजे साहब पढ़ी चयो मां सही न कंदुसि। साईं छो न सही कंदे? दलाइल हंधि या दलाइल टोड़, चई दलाइल बि कोन टोड़ींदुसि पर सही न कंदुसि। घणो जॾहिं बहस थियो, मौलवी साहब खे तंग कयूं, तॾहिं चए भला हाणे वेहो तव्हांखे मां सम्झायां। सो उन इन में हमायून शरीफ़ में हिकिड़ो बाले शाही हिंदू रहंदो हो, उहो मरी वियो हो। उनजा 2 छोकिरा हा नंढड़ा, हिकिड़ो 7 सालनि जो हो, ॿियो 9 सालनि जो। पंहिंजे शागिर्द खे चए बाबा बाले शाही जेको मरी वियो, 2 छोकिरा वठी आया। सोचे बाबा हे मौलवी साहब तव्हां फतवा लिखी आहे, हाणे फतवा जो जवाब त पोइ, पर हे 2 छोकिरा आहिनि हिंदूअ जा। हिकिड़े छोकिरे खे मां पाण वटि थो रहां, ॿियो तव्हां सभु मौलवी वठी वञो। हिन खे मां 15 सालनि खां पोइ तव्हांखे मौलवी मुफ्ती आलिम करे ॾींदुसि। ऐं हीउ जेको आहे ॿियो, इहो तव्हां मौलवी वठी वञी 10-15 सालनि खां पोइ मूंखे सैयद करे आणे ॾियो। उन्हनि चयो साईं आलिम थी सघे थो, सैयद न थींदो। छो? जे सादा ताईं सैयद जी निस्बत रसूलुल्लाह जे खून सां आहे। उहो चिपो था पोइ हाणे तव्हां पाण सोचो मां तव्हांजी फतवा ते कीअं सही कयां। माना अहिड़ी रसूलुल्लाह जी हिन सां निस्बत आहे सैयद सां, जो हुज़ूर जो खून हुन जे खून सां शामिल आहे। तंहिंजे इन ॻाल्हि जे करे सभिनी खां अफ़ज़ल आहे, भलो आहे। बाक़ी हाणे माछी आहे त निमाज़ी आहे, नेक आहे, भलो आहे, मुतक़ी परहेज़गार आहे, शाह साहब भंग चर्स पीए थो, साईं खे मुसले ते कोन बीहारबो माछीअ खे। बाक़ी भलो साईं आहे, इन करे जो रसूलुल्लाह जो हुन सां नसब कंदल आहे। मुरीदी खादमी मौरूसी न आहे। ईअं कोन्हे को त बाबो मुंहिंजो जंहिंजो मुरीद हो त मां बि हुनजो मुरीद थियां, ज़रूरी न आहे। कंहिंजो बि हुजे नंढे हूंदे, बहरहाल फासिक ऐं फाजिर खां बैयत फसख करणु वाजिब आहे। बैयत मुस्तहब आहे, पीरी मुरीदी वारी बैयत न फर्ज़ आहे न वाजिब आहे, मुस्तहब सुठो फेल आहे, रहबर जी ज़रूरत आहे। पर उन बैयत खे ॾिसजे त जेकॾहिं हू अॻियो फासिक ऐं फाजिर थी वियो आहे त उहा बैयत कयल हुन खां टोड़णु हाणे वाजिब आहे, ज़रूरु टोड़े छॾियो न।
ऐं पीरी मुरीदी का मोरूसी कान्हे त अबो मुंहिंजो मुरीद त मां मुरीद न भाभी बाबो जंहिंजो मुरीद हो तव्हांजी वर्दी मां वरी पंहिंजो पीर वठंदुसि जेको मूंखे सुठो लॻे। आला हज़रत साईं लिखियो आहे त जीअं कादरी तरीक़े में जेकॾहिं आहे त वरी कादरी में करे ॿिए सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। गौसे पाक जी निस्बत जे करे त उहा मथां सिलसिलो टोड़े ऐं पीरण पीर नाराज़ थी पवे, इन जे करे आला हज़रत जो पंहिंजी जॻह ते चवणु सही आहे। माना कादरी सिलसिले में आहे, अॻे वरी ॿियो वरी को पीर वठे त कादरी वठे त पीरण पीर सां निस्बत बहाल हुजेसि, इन जे करे। जी साईं हाणे बैठ त हाणे केरु पढ़े इन मां तव्हांखे ॻोल्हे ॾियां थो, पोइ नोट कजो भले। बसि साईं दुआ घुरो या पुछंदो कुझु? सांगड़ वारा आया पुछो ई कोन सांगड़ वारा तव्हां आलिम आहियो, पढ़िया लिखिया आहियो न, तव्हांखे ख़बर आहे त इहो तड़ जा फर्ज़ घणा आहिनि? कहिड़ा कहिड़ा? हा हा बसि पोइ हाणे मूंखे ॿुधायो फर्ज़ थियो त तड़ो लथो या बचो? ॿारनि खे छॾियो अथव, तव्हां आलिम आहियो, तव्हां ॿारनि खे ईअं सम्झायो जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो आहे त भई फ़राइज़ जे अदायगी सां फर्ज़ पूरो थी वियो। कलमो हिकिड़ो पाण इंसान खे जॾहिं तड़ पवंदो आहे न साईं त पोइ हालांकि तड़ पवण खां पोइ न को खल टेड़ी थींदी आहे, न को नको उबतो थींदो आहे, न को अखि फिरी वेंदी आहे, जहिड़ो हूंदो आहे तहिड़ो ई हूंदो आहे, सम्झो था न साईं। पर उहो साॻियो माण्हू जेको उज़वनि में बि सही आहे, ठीकु आहे, पर इतलाम पढ़ण खां पोइ नफ़्सियाती तौरु पाण खे बुछड़ो बुछड़ो पियो सम्झंदो आहे, हुन ते हिकिड़ो नफ़्सियाती असरु हूंदो आहे। कलमो बि नफ़्सियाती तौरु पाण खे इतनी न ॼाण पड़ बाजी माण्हू ठही ठुकी त्याग चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह, हाणे कमु सही हो बसि। पर जे नफ़्सियाती तरह पाण खे मुतमइन करण जे लाइ त हाणे माना मां पाक थी वियो आहियां, को कलमो अशद चवणो वज़ू जे या हिन जे तरह जे फ़राइज़ में शामिल कोन्हे। इहा आज़ान जनाज़े जी नमाज़ खां बाद में जेका आहे उन में असां वटि इज्तिहादी मसइलो आहे। इज्तिहाद करे हदीसुनि मंझां रिवायतुनि मंझां इस्तिंबात करे असां आज़ान साबित कई आहे। बेनफ़्सी ही इन आज़ान जो कंहिं हदीस में सबूत कोन्हे त को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमर कयो हुजे या रसूलुल्लाह जन को फेल कयो हुजे, दिरी न नबी पाक अलैहिस्सलाम जो अमर आहे न फेल आहे। बाक़ी रहियो साल इज्तिहाद उलमा जो, ऐं उन इज्तिहाद खे बि वैल्यू त आहे। पोइ जेको इज्तिहादी मसइलो आहे त उनजे लाइ हरू भरू तयन करणु त फलाणी आज़ान ॾियो फलाणी न ॾियो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। खपेव त असरात ख़ैरु मिनन चओ, चई सघो था, जे न चओ त आम भाग ॾियो त भली ॾेई सघो था, ज़रूरत ई कान्हे का। न ॾिनई त बि ॿीहर दुबारो ज़रूरत कान्हे का, सवाब जो कमु आहे, मुस्तहब फेल। इस्कात जो मसइलो सही माना में जेको शरीयत में मुरविज आहे, हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह रिसालो बाक़ायदे इस्कात ते लिखियो आहे, असांजे लाइब्रेरी में कलमी हैसियत में आहे इस्कात ते। पोइ असली इस्कात असांजे मुलनि विञाए छॾियो आहे। असांजा मुला छा कंदा आहिनि, मैयत मरी वियो जनाज़े पढ़ण खां पोइ अची वियो सिरांदी खां क़ुर पियो हूंदुसि, उहो खणी अची वेही रहंदो, पोइ चाचो हिकिड़ो दादा ही क़ुर करीम ॿिन्ही जाननि जो वसीलो, मां हिन जे सगीरनि कबीरनि गुनाहनि जे बारे में नंढे हूंदे वॾे हूंदे सभु ख़ता जेका कई हूंदई साॼा थो कलमो करीम ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 5 रुपया मिला खीसे वेही। इहो आहे इस्कात। हालांकि इहो शरई इस्कात कोन्हे। शरई इस्कात जो मतिलबु इहो आहे इंसान ते निमाज़ फर्ज़ आहे, हुनखे बीमारी जी कैफ़ियत जी हालत में निमाज़ूं कज़ा थी वियूं ऐं पोइ उन निमाज़ खे अदा न करे सघियो आहे त पोइ उनजे लाइ हुकुम आहे त हर निमाज़ जो फिदियो ॾे। मसलन जेतिरो फितरो आहे ओतिरो फी निमाज़ जो फिदियो आहे। 5 निमाज़ूं त माना 5 फितरा, 10 निमाज़ूं त 10 फितरा, 100 निमाज़ूं त 100 फितरा। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी निमाज़ 6 महीना बीमार रहियो आहे, 6 महीना निमाज़ न पढ़ी सघी आहे। हाणे इन लिहाज़ सां 6 महीने जो फितरानो कजे थो, हुन जा 200-300 मण अन्न थी वियो। हाणे 200-300 मण घर में मानी खाइण जी कान्हे, किथां हुजे? पोइ इन जो नालो रखियो अथनि हील ए इस्कात। इस्कात जो हीलो उहो छा आहे त मैयत जा जेके वारस आहिनि उहे वारस सगोरा वधि में वधि हुन मैयत जे पारां 100 रुपयो ॾेई सघनि था, वधीक नथा ॾेई सघनि। पोइ मौलवी छा कंदो आहे जो उहो 100 रुपयो वठी करणु खपे, जेको मखदूम साहिबु लिखियो आहे, उहो 100 रुपयो वठी क़ुर में रखिजे, सम्झो साईं। पोइ उहो हीअं कजे जो 15 या 20 या 40 ग़रीब विहारजनि जेके मुस्तहक हुजनि,
पोइ चइबो अदा ही क़ुर करीम आहे, हिन में असां इस्कात हुन ग़रीब जो कयो आहे, हिन में रक़म आहे, ऐं क़ुर पाक तोखे बतौर इस्कात जे ॾियूं था, क़बूल कर। पोइ हू चवंदो क़बल तो तक़बल तो क़बूल कयुमि। हाणे ईअं सम्झो त हुन ते ₹1,00,000 कर्ज़ु हो न, फ़र्ज़ु कयो त इन मां 100 अदा थी वियो। हाणे हुन जे मथां वरी हुनखे सेखारे छॾिबो त हाणे तूं इहो वरी वापसि ॾिजां, अदा तव्हां ॾिनो मां क़बूल कयो, पर मां वाटल आहे तव्हांखे मोटाए थो ॾियां। पोइ वरी उहो मूंखे मिलियो, वरी चुमि साईं मिसकीन अदा तूं ख़ुदा वास्ते ₹100 क़बूल करे। हू चवंदो मूं क़बूल कयो, या हाणे 200 लही आहे हुन। हाणे वरी ईअं तव्हां त सभिनी में फेराइजे हो, पोइ इन एतिरा दफ़ा फेराइजे जेतिरा दफ़ा उन तां उहो कर्ज़ु लही वञे। लही वियो त पोइ उन खां बाद में उहो ₹100 सभिनी मिसकिन खे जेतिरो हुजे करे विराए ॾे छॾे। इहो आहे हील इस्कात। क़ुर में ईअं करे ॾिजे त माण्हू हूअं त फिरी वेंदो न, ₹100 खीसे में त किथे थो मोटाइजे। ज़रूरु कोन्हे त ₹5 जेके आहिनि मां या क़ुर शरीफ़ वठी, छो त उन लिखियो आहे त हज़रत इमाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह वटि को शख़्स आयो, हुन चयोसि मां बाग़ थी, मूंखे नियाणी ॼाई आहे, ऐं जॾहिं मुंहिंजी नियाणी बालिग़ थींदी जवान थींदी त मां हुनखे काइनात जी हर शइ ॾाढी पोइ क़ुर ॾेई छॾी हुनखे, उन क़ुर ॾेई छॾी, काइनात जी हर शइ ॾेई छॾी। जेकॾहिं हाणे हुनजे लाइ केतिरो निमाज़ूं रोज़ा ॿिया कराया, तंहिंजे करे त क़ुर शरीफ़ वठी मस्जिद में ॾेई छॾी ऐं स्टार्ट करे छॾियो, सॼो ॾींहुं लही वियो। सभई हील इस्कात में शामिल आहिनि। तव्हांजो ख़रीद करे कोकड़ कोरी नालो वॾे क़ुर मसीद जो मुस्तहब मैयत खे जेकॾहिं को गुस्ल ॾियारे त उन जे मथां गुस्ल खां पोइ गुस्ल करणु मुस्तहब आहे, फ़र्ज़ु वाजिब कोन्हे। बहितर आहे त पाण तड़बड़ करे पोइ नमाज़ जनाज़े में शामिल थिए या पढ़ाए। बेअदबी जो अंदेशो आहे, बेअदबी जो अंदेशो, माण्हू अॻियां पोयां हेठि मथे मिटी धूड़ न खणी हलिजे। बाद में हुनखे वेंजारे मुकमिल तरह पाक साफ़ करे पोइ भली भरे। तड़ जो हुकुम को वाज़े कोन्हे को, त आम असांजे मुल्क में रिवाज बुज़ुर्गनि खां आयो आहे, क़िबले ॾे पेर कराईंदा आहिनि, मथो थोरो मथे कंदा आहिनि। इन वजह इहा हूंदी आहे जे मुंहुं काबे ॾे हुजेसि। हुकुम माना अहिड़ो को मस्जिद पलीत आहे या अहिड़ो को ख़राब थी वियो आहे जो मुंहिंजे खुले ॾियण वारे जो गुरू भॼे थो पए, या आहे जो हुननि जे मतिलबु बसि पोइ त हूंदो। हाणे जेके कनि था तन खां पुछो न, असां त कोन था कयूं ईअं। क़ुर शरीफ़ में जेको माण्हू पैसा रखी वेंदो आहे, कॾहिं कसम खणाईंदा आहिनि मस्जिद में, पोइ पैसा रखी वेंदा आहिनि माण्हू, सो उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे ख़ैरात। पोइ उन मस्जिद जो मुतवली या पेशमाम या मुअज़्ज़िन वग़ैरह जी मर्ज़ी या पाण इस्तेमालु करे, जे हाजतमंद आहे त भली करे, जे उन में ख़ैरात करे त मर्ज़ी वारो आहे। हा, क़ुर खे कपिड़नि जी ज़रूरत त आहे कान, पर जे अची आहे क़ुर पाक खे त भली ॿिए क़ुर खे ॾेई सघो था। हरियूं ॿुधी पियो पोइ जेके ॾेई वञो कंहिं मदरसे में हुते पढ़ाई। जी साईं, बिल्कुलु साईं पुछो। इन जे बारे में नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ाहिरी वफ़ात जो त असां अहले सुन्नत खे इनकार ई कोन्हे। अहले सुन्नत अल जमात जे कंहिं बि आलिम न तक़रीर में न तहरीर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी वफ़ात जो त इनकार कोन कयो आहे। हिते महबूब जे इनक मैयतुन मजा मुराद बि ज़ाहिरी मौत मुराद आहे, त पाण करीम अलैहिस्सलाम जे मथां ज़ाहिरी मौत तारी थियो ऐं वाक़ई थियो। जॾहिं त आम तरह सां मुस्लमान खे बि जॾहिं क़बर में दाख़िल कयो वेंदो आहे त हुनखे हदीस पाक अताहु मलकान असवदान अज़रकान, पोइ हुनखे जी विहारींदा आहिनि, पोइ हुन खां सुवाल जवाब कंदा आहिनि। त जॾहिं हुन में हयाती आहे कान त सुवाल छा खां था कनि? हयाती त हर हिकु इंसान ते वरी मोटी थी अचे पई सुवाल जवाब जे टाइम ते, पोइ खणी सुवाल जवाब खां बाद जी ॻाल्हि आहे त पोइ हा हुन सां रहे थी या मुतल्लिक़ आहे या ग़ैर मुतल्लिक़ आहे। रसूलुल्लाह त फरमायो आहे त मा मिन मुसल्लिन युसल्ली अलैहि इल्ला रद्दल्लाहु अलैहि रूही,
को बि सलात पढ़ण वारो जॾहिं बि मुंहिंजे मथां सलात पढ़ंदो आहे त अलाह ताला जल जलालू अमन वालू उनखे जवाबु ॾियारण लाइ मुंहिंजे रूह खे वापसि आणींदो आहे। मिसाल मां पूरी करे वञा, भली जिस्म खां निकिरी वञे रूह, जिस्म में कोन्हे, आला इलियन ॾे हलियो हुयो, इन मां इहो साबित थियो मां बिन मुसल्लिन युसल्ली अलैहि इल्ला रद्दल्लाहु अलैहि रूही, त रद्द जो माना वापसि अचणु, वापसि माना जिस्म में कोन्हे, ठीकु आहे, जिस्म में कोन्हे, पाण बग़ैर जिस्म जेको आहे सो बग़ैर रूह जे आहे, रूह आला इलियन न थिया। पर हाणे इन हदीस जी रोशनी में नबी साईं फरमाइनि था त जेको बि मुसल्ली निमाज़ी सलात पढ़ण वारो मूंते सलात पढ़ंदो आहे त जवाबु ॾियण जे लाइ मुंहिंजे रूह खे अलाह मोटाए आणींदो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, उलमा जी जमात आहियो त 24 कलाकनि में उहो कहिड़ो लम्हो आहे जो हुज़ूर ते सलात नथी मोकिली वञे? जेकॾहिं को माण्हू नबी खणी पढ़े त 70,000 मलाइक, का बि अहबार वारी रिवायत मिशका शरीफ़ जी आहे, सुबुह जो बीठा आहिनि, शाम जो बीठा, त 24 कलाकनि मां को हिकिड़ो लम्हो छा, हिकिड़ो सेकंड जो करोड़ो हिसो बि ख़ाली कोन्हे जो सलातो सलाम ते न पहुचंदो हुजे। ईअं सम्झो त 24 कलाक मुतवातिर महबूब जे जिस्म सां रूह शामिल आहे। हीअ किताब जी ॻाल्हि कान्हे, पर मां तव्हांखे हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो थो ॿुधायां। मदीने तैयबा में 97 में असां वियासीं, साईं बि गॾु, 87 पोइ हुते असां हिकिड़ो हाफ़िज़ ग़ुलाम अली टॻड़ हुन सां मिलण वियासीं, मजज़ूब हो मदीने शरीफ़ जो। पोइ असांखे हिकिड़ो हाफ़िज़ महरोसो वठी वियो, उते घणियूं कचहरियूं ॿुधायूं, ॾाढियूं कावड़ी हिन ते सऊदनि ते, तुर्कनि जो हामी हो, पर ड्रिजे ॾाढो पियो, ॿुधे न को ॿार हुयो, मजज़ूब ख़्याल जो। उन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, साईं खे यादि हुजे या न, मूंखे यादि बि थी आहे। उन दरवेश चयो त असांजा दरवेश बुज़ुर्ग फरमाईंदा हुआ त जॾहिं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह मुबारक कब्ज़ थियो, पोइ उन रूह कब्ज़ करण जे टाइम ते अलाह ताला जे दरबार में रूह पहुतो, पोइ मलाइकनि खे अलाह ताईं फरमायो त मुंहिंजे हबीब जे रूह अतहर जे रहण जी जेका बहितरीन जॻह हुजे, लाइक़ हुजे, शायान शान हुजे, उते रूह खे रखो। मलाइक जो मोला तूं ॾस न, अलाह फरमायो छो ॾसां, तव्हां पाण ॻोल्हियो, मुंहिंजी ख़ुदाई अथव, जिथे बि तव्हांखे हिन रूह जे रहण जे शायान शान लाइक़ जॻह नज़र अचे उते रखो। पोइ मलाइकनि ख़ुदा जी काइनात छान बीन करे ॾिठी, मोटी आहे, मौला असांखे त ॿी का जाइ नज़र नथी अचे, हिकिड़ी जॻह आहे जे चवीं त उते रूह खे रखूं। अलाह साईं खे त सभु ख़बर हुई, पर चई कहिड़ी जॻह आहे? अलाह ताला मलाइकनि जो कुबरा उहो मुस्तफ़ा जो साॻियो जिस्म ई आहे, रूह जे लाइक़ इहा ई जॻह। अलाह ताला फरमाए हिते ई रखी छॾियोसि। हबीब जो रूह जिस्म खां धार आहे कोन, पाण हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का विशाल माज़ सुवारी है, न लिखवारो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हा, मां कल्ह तव्हांखे ॿुधायो त मौली कासिम नानोतवी जो किताब जो नालो न पियो यादि आयो, हाणे किताब मिलियो, आबे हयात हुनजो नालो आहे, आबे हयात किताब आहे जेको मुकम्मिल नबी करीम जे हयातुन नबी ते लिखियो आहे। साईं इंसान मरी थो वञे, हालांकि ज़िंदा आहे त हुन सां फ़रिश्ता आहिनि, मरी वञण खां बाद में उहे फ़रिश्ता काॾे ख़बर, उहे जेके मलाइक सगोरा जिस्म सां गॾु हुआ, किरामन कातिबीन, प्रोबन सां क़बर ते गॾु बीठा हूंदा, पंहिंजी मग़फ़िरत घुरंदा। इहो हिकिड़ो क़िस्म जो माण्हू सुवाल कयो आहे, अज़ाब क़बर कोन्हे, छो त जेकॾहिं अज़ाब क़बर आहे त हिकिड़ो माण्हू जंहिं आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में क़तलु कयो, ॿियो माण्हू जंहिं महबूब जे ज़माने में क़तलु कयो, त आदम अलैहिस्सलाम महबूब जे ज़माने खां 500-800 साल इतिराफ़ में, जेकॾहिं क़बर जो अज़ाब आहे त हुन 8-10,000 साल सज़ा खाधी, हिन 2,000-3,000 जेतिरे क़यामत अचे, माना 8-10,000 साल हुनजी इहो अक़ुल जो दलील आहे त माना हिकिड़े खे तवील सज़ा, ॿिए खे थोरी सज़ा, इहो ज़ुल्म आहे। पर हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो क़ौल आहे, उहे पाण फरमाईंदा आहिनि त मलाइक मासूम आहिनि, पाक आहिनि, गुनाह कोन कंदा आहिनि, पर जे अल्लाह ताला चाहे ऐं मलाइकनि खे अज़ाब ॾिए त बि अल्लाह हक़ बजानिब आहे। माण्हुनि जो इहो कीअं हक़ बजानिब आहे, जेके मासूम आहिनि, गुनाह खां पाक आहिनि ऐं हुन खां ख़ता कई बि कान्हे, पोइ बि ख़ुदा हुनखे अज़ाब ॾियो त इहो ज़ुल्म थियो न, कीअं हक़ बजानिब थियो। सैयदना फारूक आज़म फरमायो त अल्लाह ताला फरमायो आहे त मलाइको, मां तव्हांखे पैदा करे जान ॾिनी, मासूम कयो, तव्हां मुंहिंजे इबादत जो हक़ अदा कयो आहे? चवंदासीं असां हक़ त अदा कोन थी सघियो आहे, ऐं कंहिंखे बि ताक़त न आहे जो ख़ुदा जी इबादत जो हक़ अदा करे। रब ताला इन ॻाल्हि में हुनखे दोज़ख में विझे त भई तव्हां हक़ अदा न कयो, तव्हां दोज़ख ॾे मोकिलिया, ख़ुदा इन मामले में बि हक़ बजानिब आहे। तंहिंजे करे इहो ॾिसणो कोन्हे को त हिनखे तवील सज़ा मिली आहे, हिनखे थोरी मिली आहे, हिनखे घणी मिली आहे। थी सघे थो अलाह ताला बैलेंस बराबरि करे डिघे अरसे वारे खे थोरो थोरो अज़ाब हुजे,
ऐं घणे अरसे वारे खे थोरो थोरो हुजे ऐं थोरे अरसे वारे खे घणो अज़ाब ॾेई बैलेंस पूरो करे छॾे, उहा त ख़ुदा जी इल्म जी ॻाल्हि आहे। पाण खे नस ते अक़ीदो आणणो आहे त अज़ाबुल क़ब्र हक़ुन, क़ब्र जो अज़ाब हक़ आहे। अदालत क़ाइम थिए त पोइ अज़ाब फिर अदालत क़ाइम थी कोन्हे, फ़ैसिलो ई कोन मिलियो आहे। हा, इहो त अलाह ताला ईअं त कोन चयो आहे त फ़ैसिले खां पोइ अज़ाब ॾींदुसि। नबी से फरमाया त क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह, क़ब्रुल मुनाफ़िक़ वल काफ़िर हुफ़रतुम मिनन नीरान। हुज़ूर से फरमाइनि था मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ीचो आहे, मोमिन जी ऐं मुनाफ़िक़ जी क़ब्र ऐं काफ़िर जी क़ब्र जहन्नम जी खॾा। इन मां साबित आहे त क़ब्र जो अज़ाब मरण सां ई सिलसिलो शुरू थी थो वञे। आख़िर जो अज़ाब त अञा पोइ आहे, पोइ जॾहिं थिए हीअ जेका असां अज़ाब जी इब्तिदा आहे। जी हा, हुकुम फरमायो। माण्हू जॾहिं मरी वेंदो आहे क़ब्र में हुनखे रखंदा त वरी हुनजो रूह वापसि ईंदो आहे, पोइ मलाइक सॼो रहमत खां पुछंदा, पोइ जेकॾहिं नेक आहे त सही जवाब थो ॾे, जेकॾहिं नेक न आहे त पोइ हुनजे लाइ तकलीफ़। पर इन खां अॻु में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हुज़ूर से फरमायो जॾहिं माण्हू मरी थो वञे उनखे मैयत खे गुस्ल था ॾियनि, तूं दामू कंदो आहे त मूंखे आस्ते ॾिजारे, पाणी विचे थरो हुजे ऐं जे मुंहं में न आहे तॾहिं चए थो त जल्दी मूंखे खणी हलो, हिते छो रखियो वेठा आहियो। ऐं जेकॾहिं मुनाफ़िक़ आहे या काफ़िर आहे या गुनाहगार आहे त या वैलता मूंखे केॾे था वठो हलो, हलो था झंगल में ऐं खजल में हलियो था पूरो। त हाणे हेॾे हदीस पाक आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाण फरमायूं त उन मैयत जूं दाऊं सिर्फ़ु इंसान ऐं जिन कोन था ॿुधनि जा सभु ॿुधनि था। जे दाऊं कनि था रूह आहे त पोइ वरी क़ब्र में कोई रूह आहे या वरी नहीं थी ॿियो कोन हूंदो अचे साॻो 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 हा। ॿियो तनासब कोन्हे। पंहिंजे मुल्क जो रवाज फ़क़ीहनि जो ॿुधायल आहे, ओलह पेर कंदा आहियूं, सेरां थी थोरी मथे कंदा आहियूं, पाणी बि वही वञे काबे ॾे मुंहुं बि हुजेसि। पर जेके ॾखिण पेर कराए त ॾिनो त बि जाइज़ आहे। अदब बेअदबी त मरण खां पोइ ख़तम थी न ॻाल्हि। मिसाल अच्छा चङो चलो मसइलो आहे हाणे ठीकु आहे, तव्हां अदब ते था चऊं। शरीयत जो मसइलो आहे त क़ब्रिस्तान जंहिं तरफ़ हुजे ओॾे वेंदे वेंदे मथे तरफ़ हलो, मैयत खे खणी मथे तरफ़ हलो, माना मथो जंहिं पासे आहे अॻ में सेरां थी ॿारहं पासा हलिजे, उत्तर ॾखिण ओलह ओभर। हाणे जेकॾहिं मिसाल तौरु मुक़ाम आहे ओभर त पोइ कीअं खणिजेसि? उज़ुर कीअं आहे बाबा, पोइ बेअदबी थींदी न, उज़ुर खणे फेराए खणी पेरनि सां हलायोसि। मतिलबु आहे त मैयत जे जिस्म जी बेअदबी जो तसवुर ई कोन्हे को, मरण खां पोइ हुन ते को हुकुम लागू ई कोन्हे को, शरईअ कमु जारी। आम अर्ज़ु कयो असांजे फ़क़ीहनि सिंध जे उलमा जी इहा तहक़ीक़त ओलह पेर तड़ मर करे। अरब जे रिवाज मुताबिक़ क़ुरान नाज़िल थियो आहे। मशरिक़ैन मंझां मुराद आहे ओभर ऐं ॾखिण, अरब चवंदा हुआ, ऐं मग़रिबैन मां मुराद आहे ओलह ऐं उत्तर। अरब में जेको रवाज हो कुरैश जे लुग़त ते क़ुरान लथो आहे, त कुरैशियुनि जी लुग़त में मशरिक़ैन मां मुराद हूंदी हुई ओभर ऐं ॾखिण, ऐं मग़रिबैन मां मुराद हूंदी हुई ओलह ऐं उत्तर। त अलाह ताला फरमाए रब्बुल मशरिक़ैन वल मग़रिबैन। जी हिकिड़ी जेका बिस्मिल्लाह या नमल में सा हिकायतन आहे, बतौर हिकायत जी आहे, ॻाल्हि थी थिए त हीअं अलाह चयो, हीअं पोइ सुलेमान अलैहिस्सलाम चयो, पोइ हीअं ख़त लिखियईं, पोइ हीअं लिखियईं, हिकायतन आहे। ऐं ॿी जेका आहे इब्तिदाअन आहे। तौबा में नबी पाक अलैहिस्सलाम जेका बि सूरतूं लिखायूं आहिनि पाण लिखायूं आहिनि। क़ुरान करीम जे सूरतुनि जी तरतीब तौक़ीफ़ी आहे, माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिदायत ते मौक़ूफ़ आहे। पाण फरमायूं अॻ में अलहम्द लिखो, पोइ सूरत बकर लिखो, पोइ फलाणी लिखो, पर पाण फरमाईंदा बिस्मिल्लाह, पोइ फलाणी सूरत बिस्मिल्लाह, पोइ फलाणी। जॾहिं सूरत तौबा जो वारो आयो त पाण फरमायो लिखो बराअतु मिन अल्लाह, उते पाण कोन ॾसियूं, कोन जो ॾसियूं त माण्हू लिखी बि कान को सबबु। माण्हू सबबु बयानु कंदा आहिनि, में क़यामत जो बयानु आहे, अज़ाब जो बयानु आहे, त हिन करे बिस्मिल्लाह रहमत आहे, न के माण्हू जूं तोजियूं आहिनि, लेकिन का सही तावील कान्हे ॻाल्हि। हा घणियूं आहिनि रिवायतूं आहिनि, तोजियूं घणियूं लिखियूं अथनि, तावीलूं घणियूं लिखियूं अथनि, पर असल वजह ई हुई। साईं का एतिरा सवाल तव्हांजे उस्ताद खे मदरसनि मां न कढियो वञे।
भले पुछनि पोइ कयो अथनि। हा भली पुछां भले पुछनि साईं इजाज़त ॾेई छॾियो। न न भले सवाल भली कर भले सुवाल भले पुछां दोस्त आया आहिनि महिरबानी करे एतिरो पंधु करे बाड़ा उलमा जी फतवा आहे त अरबी खां सवाइ ख़ुतबो पढ़णो गैर मुतवार सां सुन्नत आहे। मुतवार सुन्नत इहा ई आहे त नबी पाक जे दौर में हुज़ूर जा सहाबी ॿाहिरनि मुल्कनि में ॿियनि ॿोलियुनि वारे मुल्कनि में विया हुआ त उते अरबी पढ़ंदा हुआ। ईअं कोन कयूं त भई उते हाणे ॿियो मुल्क आहे त उन ॿोली में पढ़िजे, छो त रुॻो अरबस्तान जे इलाइक़े में इस्लाम कोन पहुतो, ईरान में बि पहुतो जिथे फारसी ॻाल्हाई वेंदी, पर उते बि अरबी में ख़ुतबो पढ़ियो सहाबा किराम। तंहिंजे करे इख़्तिलाफ़ी मसइलो ज़रूरु आहे त इख़्तिलाफ़ खां बचण जी ख़ातिर बहितर आहे त अरबी में पढ़िजे। आख़िर ज़हर जे बारे में आख़िर ज़ोहर जो मसइलो असां वटि त पीसे रोज़े धणी रहमतुल्लाह जे मसइले के मुताबिक़ असां कोन पढ़ंदा आहियूं। पीसे रोज़े वारा फरमाईंदा आख़िर ज़ोहर पढ़णु मां मुनाफ़िक़त आहे। शक थी पियो न दादा जुमो थियो अलाए ॿिए परी नथी पोइ अलाए हे न त हो पाण जेको पढ़ो निमाज़ खे पक करे पढ़ो, जे नथी थिए निमाज़ त जुमो पढ़ो, थिएव थी त जुमो पढ़ो, नथी थिए त ज़ोर पढ़ो, बाक़ी न भला पढ़ूं जुमो था मौलवी वांगुरु था बिस्मिल्लाह करे जेको दरिया में किरंदो तंहिंखे दरिया न ॿोड़ींदो। ॼट त वियो बिस्मिल्लाह पढ़ी भरवसो करे तरी वियो, मौलवी साहिब खे ॻाल्हि कईसीं मां बिस्मिल्लाह पढ़ी दरिया में घिरुसि, मूंखे त पाणी ॿोड़ियो कोन, चई जाई सच थो चवे, चई तो त चयो अचे भला हलो मां बि ॾिसां। ॼट खे चई तूं लंघो, ॼट बिस्मिल्लाह रहमान करे घिरी वियो त वियो पर परी भर, मौलवी चयो मां बि करे ॾिसां, पर चई यार अॻु में रसो त ॿधो मथां ॿुॾी वञा। हाणे ईअं त न कयो न यार रसो ॿधणो। छा रुगो साहिब ज़ाल साईं थो लिखी, अलामा शामी लिखियो आहे, फतहुल कदीर वारा लिखियो आहे, सभिनी लिखियो आहे, फ़क़ीर सभिनी लिखियो आहे। जी साईं आगे अॻु में आहे न न मुतून में आहे मथे जेके जुमे जा शराइत आहिनि न साईं, उन जुमे जे शराइतनि जे लभण सां जुमो थींदो, जुमे जे शराइत न लभण सां जुमो न थींदो। ईअं आहे न मसइलो, असुली बुनियादी ॻाल्हि उसूली आहे, जुमे जा शराइत लभंदा त जुमो थींदो, जुमे जा शराइत न लभंदा त न थींदो। हाणे उन शराइतनि में उलमा किराम खे खपे जिथे नथा लभनि त जुमो न पढ़ाइनि, छो था पढ़ाइनि पिया? जे जुमो पढ़ाइनि था त माना जुमे जे शराइतनि खे क़बूल करे पोइ था पढ़ाइनि न, पढ़ाइनि था त पोइ वरी ॿीहर आख़िर जो छो था पढ़नि? जी तकीर ते सवाल घणा न कर। जी मजमून जी बि ख़बर आहे, इल्म जी ॻाल्हि बि शइ गॾु थींदा, अलाह सिवल मजमून गॾु हूंदा, गॾु हुजण बि शइ आहे, इल्मु हुजण बि शइ आहे। हा ॾिसंदा पर गॾु थींदा न, त भर में बीहंदा। हा भर में हुनजो जुदा मख़सूस जॻह हूंदी, मख़सूस जॻह ते बीहंदा, गॾु सभई थींदा, हो पंहिंजी जॻह ते गॾु हूंदा, हो पंहिंजी जॻह ते गॾु हूंदा। पोइ हू जेके हूंदासीं वावेला में हूंदा, हो मुतमैन हूंदा, हुननि जे आवाज़ गननि ते गोड़ गमसान पहुचंदो, पोइ कंहिंखे मोकिलींदा पुछाजे लाइ। अहिड़ो त काफ़ी रवायतूं आहिनि मलफूज़ा शरीफ़ में, पर हदीसुनि में बि अचे थो। इमाम नसाई रहमतुल्लाह जे बारे में जेको बुज़ुर्ग जामे मस्जिद स्कूल में तक़रीर कई आहे, उते जेके शामिल आहे उन्हनि बुज़ुर्ग खे हज़रत अमीर माविया जे लाइ बारे में ॿुधाए, हज़रत अमीर माविया जे शान हदीस कान बुज़ुर्ग ॿुधाई, हिकिड़ी हदीस ॿुधाई त जेको मूंखे हदीस खां ॿी किताब कान ॾिनो, तुंहिंजो पेट कोन भरबो, अहिड़ा कहिड़ा अल्फाज़ हदीस पाक आहे। पोइ उन्हनि शामिल में हुन मथां अहिड़ी जेको मां पुट पहिरियों सफ़ा ख़्यालु करे पोइ पाण खणाए मूंखे पाण इन बारे में रवायतुनि में अचे थो। ईअं जेका अमीर मावे साईं जे लाइ हुन चयो त तव्हांजो पेट खून सां खां सवाइ न भरबो, इन रिवायत खे मजरूह करार ॾिनो अथनि। हिन जी सनद में जेके इमाम नसाई कोन चयो आहे, इमाम नसाई तॾहिं चयो जॾहिं इमाम नसाई ताईं इहा सनद सही पहुचे, विच ते जेके रावी आहिनि तंहिंमें राफ़ज़ी ऐं कुझु शिया आहिनि।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा रब्बना ला तजअलना फितनतल लिल क़ौमिज़ ज़ालिमीन व नज्जिना बिरहमतिका मिनल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना हुब्बका व हुब्ब हबीबिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुब्ब अमलिन युक़र्रिबुना इला हुब्बिका या अल्लाह। इलाही बिजाह नबीकल मुस्तफ़ा व रसूलिकल मुर्तदा तहिर कुलूबना मिन कुल्लि वस्फ़िन युबाइदुना मुशाहदतिका व मुहब्बतिका व अमितना अला सुन्नत वल जमात व शौक़ इला लिक़ाइका या ज़ल जलाल वल इकराम। या इलाहुल आलमीन, पंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे सदके असांखे दीन जे कम में इख़लास नसीब फरमा। या अल्लाह, पंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे पाक सुन्नतुनि जे ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब फरमा, असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन, असांजे दीनी इदारनि खे तरक़ी नसीब फरमा। असांजे मदरसनि में जेके तुलबा ऐं उलमा रहनि था, मौला सभिनी खे इल्म बा अमल नसीब फरमा। या इलाहुल आलमीन, ही असांजा नौजवान उलमा परे खां हली आया आहिनि, इन्हनि जे जज़्बा मोहब्बत खे क़बूल फरमा। या इलाहुल आलमीन, जो कुझु असां ॿुधो आहे या ॿुधायो आहे, असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। या रब्बल आलमीन, असांखे बद मज़हबनि जे सोबत खां बचा। मौला पाक, पंहिंजे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे सदके असांजूं बीमारियूं दफ़ा फरमा, असांजा कर्ज़ मर्ज़ा दूर फरमा, असांखे आसमान ऐं ज़मीन जी मुसीबतुनि खां निजात अता फरमा। या इलाहुल आलमीन, आलम इस्लाम खे फ़तह कामरानी अता फरमा। पूरी दुनिया में मुंहिंजा मौला मुस्लमान बदहाल थी रहियो आहे, मुस्लमान जी मदद फरमा। मुस्लमान खे पंहिंजो भुलियल सबक़, विसरियल सबक़ मौला यादि ॾियारण जी तौफ़ीक़ अता फरमा। इलाहुल आलमीन, पंहिंजे हबीब पाक जे सदके जमियत उलमाए सिकंदरिया जे तमामु नौजवान उलमाए किराम खे सभिनी खे दीन जे मज़ीद ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। हिक ॿिए में इत्तिहाद, इत्तिफ़ाक़ ऐं ॿधी जी मोहब्बत नसीब फरमा। अहले सुन्नत वल जमात जो बोल बाला फरमा। मुंहिंजा मौला, असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर साईं सरदार जो सायो असां ते हमेशह हमेशह दाइम क़ाइम फरमा। पीर साईं बादशाह जूं दुआऊं असां सां हमेशह शामिल हाल हुजनि। पीर साईं बादशाह जो ख़ैरु फरमा, उन जे दरगाह जो, औलाद जो, नंगर जो, फ़क़ीरनि जो, जुमिले जमात जो ख़ैरु फरमा। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सारी उम्मत जो ख़ैरु फरमा। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अॼु राति